सॼे मुल्क जी मीरपुर माथेलो ऐं भरपासे बरसात तबाही मचाए छॾी। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या सरकारी ऑफिसरनि सार न लधी, पर अॼु मोहम्मद अली ख़ान चांडियो ऐं अली रज़ा ख़ान चांडियो तरफ़ां यूसी ढागरो, यूसी जरवार, यूसी हयात पिताफ़ी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में राशन जा थेला ऐं मच्छरदानियूं विरहायूं वयूं, जेको अमल 10 ॾींहनि खां तालके मीरपुर माथेलो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी आहे। होॾां गम्स DHQ घोटकी मीरपुर माथेलो में लखें रुपयनि जी दवाऊं अस्पताल जे MS हवाले कई वई। उन मौक़े ते सैफ चांडियो, जमील चांडियो ऐं समूरी टीम बि गॾु वर्किंग में साणस गॾु हुई। वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद अली ख़ान चांडियो चयो त बरसात मुतासिरीन में हिन महल ताईं 700 खां मथे माण्हुनि में राशन जा थेला ऐं मच्छरदानियूं खैमा वग़ैरह ॾिना आहिनि ऐं बरसात मुतासिरीन लाइ गम्स DHQ मीरपुर माथेलो में लखें रुपयनि जी मेडिसिन ॾिनी आहे। वधीक मुंहिंजी कोशिश इहा आहे त रहियल बरसात मुतासिरीन जी मदद करियां।